ओम शांति। अतिथि मिले तारीख़ है 12/6/2025। अॼु मिठा मिठा भाव चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे हाणे ज्ञान जी दृष्टि मिली आहे। असांखे हाणे ज्ञान जी दृष्टि मिली आहे, हिन करे असांजो तव्हांजो भटकणु बंदि थियो। तव्हां शांतीधाम सुखधाम खे यादि कंदा आहियो, है न। प्रश्न आहे, देवताउनि में कहिड़ी ताक़त आहे ऐं उहा ताक़त कंहिं विशेषता जे कारण आहे। उत्तर आहे, देवताउनि में सॼे विश्व ते राज्य करण जी ताक़त आहे। उहा ताक़त विशेष हिकु मत जी विशेषता जे कारण आहे। हुते हिकु मत थियण जे कारण वज़ीर आदि रखण जी दरकार न हूंदी आहे। देवताउनि संगम ते हिकु बाप सां अहिड़ी श्रीमत वरिती जो 21 जन्म राज कंदा आहिनि। हुते हिकु राजा जी ई दैवी फैमिली हूंदी आहे। हुते हिकु राजा जी ई दैवी फैमिली हूंदी आहे, ॿी मत हूंदी न आहे। गीता नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। ॿारनि जा नैन मिलिया, ॿारनि जा नैन मिलिया। पहिरियों नैन न हुया। कहिड़ा नैन? ज्ञान जा नैन न हुया न, अज्ञान जा नैन त हुया। ॿार ॼाणंदा आहिनि ज्ञान सागर हिकु बाप ई आहे, ॿियो कोई में इहो रूहानी ज्ञान न आहे। जंहिं ज्ञान सां सदगति थिए अर्थात शांतीधाम सुखधाम वेंदा आहियूं। हाणे तव्हां ॿारनि खे दृष्टि मिली कीअं सुखधाम बदिली करे पोइ माया जो राज्य व दुखधाम ठहींदो आहे। पुकारण लॻंदा आहिनि कि नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। मतिलबु कहिड़ा नैन आहे? ज्ञान जा नैन आहे। भक्ति मार्ग में यज्ञ दान पुण्य आदि सां कोई राह न मिलंदी आहे शांतीधाम सुखधाम वञण जी। हर हिक खे पंहिंजो पाठ वॼाइणो ई आहे, हर हिक खे पंहिंजो पाठ वॼाइणो ई आहे। बाप चवंदा आहिनि मूंखे बि पाठ मिलियो आहे न। भक्ति मार्ग में पुकारंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॿुधायो। त बाबा जो पाठ आहे आत्माउनि खे मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॿुधाइणु। हुन जे लाइ केतिरा यज्ञ तप दान पुण्य आदि कंदा आहिनि, केतिरा भटकंदा आहिनि। शांतीधाम सुखधाम में भटकणु त हूंदो न आहे, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। हुते त सिर्फ़ु ये भी तव्हां ॼाणंदा आहियो, उहो त सिर्फ़ु शास्त्रनि जी पढ़ाई ऐं जिस्मानी पढ़ाई खे ई ॼाणंदा आहिनि। इहे रूहानी बाप खे त बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि। रूहानी बाप ज्ञान तॾहिं अची करे ॾींदा आहिनि जबकि सर्व जी सदगति थींदी आहे। पुराणी दुनिया बदिलणु हूंदी आहे तॾहिं बाबा अची करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। मनुष्य सां देवता ठाहींदा आहिनि, पोइ सॼी सृष्टि ते हिकु ई राज्य हूंदो आहे देवी देवताउनि जो, जेके ही स्वर्ग चईंदा आहिनि। इहे बि भारतवासी ॼाणंदा आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म भारत में ई हुयो। आदि सनातन देवी देवता धर्म भारत में ई हुयो। हुन समय कोई ॿियो धर्म न हुयो। तव्हां ॿारनि जे लाइ हाणे संगम युग आहे, बाक़ी सभु कलयुग में आहिनि। तव्हां पुरुषोत्तम संगम युग ते वेठा आहियो। जो बाप खे यादि कंदा आहिनि, बाप जी श्रीमत ते हलंदा आहिनि, उहे जीअं संगम युग ते आहिनि, बाक़ी सभु कलयुग में आहिनि। हाणे कोई सॉवरेंटी किंगडम त आहे न, अनेक मतनि सां राज्य हलंदो आहे। सत्युग में त हिकु महाराजा महारानी, हिकु महाराजा जी मत हलंदी। वैसे त बाबा चवंदा आहिनि महाराजा महारानी राय करे उन्हनि जे हिसाब सां त महाराजा बि महारानी खे ॿुधाईंदो हूंदो। महाराजा जी ई मत हलंदी आहे, उते वज़ीर आदि हूंदी न आहे। एतिरी ताक़त रहंदी आहे, पोइ जॾहिं पतित ठहींदा आहिनि त वज़ीर आदि रखंदा आहिनि। शुद्धी ताक़त न रहंदी आहे। हाणे त आहे ई प्रजा जो प्रजा ते राज्य।
सतयुग में हिकमत हुजण सां ताक़त रहंदी आहे। हाणे तव्हां उहो ताक़त वठो था न, 21 जन्म इंडिपेंडेंट राजा ई कंदासीं। पंहिंजी ई दैवी फैमिली हूंदी। हाणे इहे पुरुष तव्हांजो ईश्वर परिवार आहे। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा आहियो त तव्हां ईश्वर परिवार जा थी वियो न। अगरि देह अभिमान में अची करे भूल थी वेंदी त आसरी परिवार जा थी वेंदा। त हाणे असां ईश्वर परिवार जा आहियूं, न बाप जी यादि में रहंदा आहियूं। अगरि असां देहभान में अची करे कि मां फलानो आहियां फलानो आहियां हिन में अची करे कमु कंदा आहियूं त उहो जीअं आसरी परिवार वारा थी वियासीं। हिकु सेकेंड में ईश्वरी संप्रदाय जा ऐं पोइ हिकु सेकेंड में आसरी संप्रदाय जा, मतिलबु पंहिंजे नाम रूप में अची करे असांखे हाणे कमु न करिणो। मां आत्मा आहियां, उन हिसाब सां मूंखे कीअं सोचणो आहे। मां आत्मा आहियां इहा यादि ईंदी, बाबा जी यादि ईंदी, बाबा जी यादि ईंदी त बाबा जी मत यादि ईंदी। पोइ उन अनुसार ई कमु कंदासीं। न बि करे पाईंदासीं त बाबा खे चई छॾींदासीं। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु केतिरो सहज आहे, परंतु ॿारनि खे इहा मुश्किल लॻंदो आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थी वेंदा। देह द्वारा कर्म त करिणो ई आहे, देह बग़ैर त तव्हां कर्म करे न सघंदो, है न। देह द्वारा कर्म करिणो ई आहे, कोशिशि करणी आहे कमु काज कंदे हुए असां बाप खे यादि करूं, परंतु हिते त बिग़ैर कम बि यादि न करे सघंदा आहिनि, भूल थी वेंदी आहे। इहे ई महिनत आहे भक्ति में। ईअं कोई थोरी चईंदा आहिनि कि सॼो ॾींहुं वेही भक्ति करो, हुन में टाइम हूंदो आहे सवेरे शाम राति जो। पोइ मंत्र आदि जो मिलंदा आहिनि उहे बुद्धि में रहंदा आहिनि। अनेक शास्त्र आहिनि उहो भक्ति मार्ग में पढ़ंदा आहिनि। तव्हांखे त कोई पुस्तक आदि न पढ़णो आहे, न ठाहिणो आहे। ये मुरली भी छपाईंदा आहिनि रिफ्रेश थियण लाइ, बाक़ी कोई किताब आदि न रहंदी, इहे सभु ख़तमु थी वेंदा। ज्ञान त हिकु ई बाप में आहे, न, बाक़ी सभु ख़तमु थी वेंदा। हाणे ॾिसो ज्ञान विज्ञान भवन नाम रखियो अथनि, जीअं कि हुते योग ऐं ज्ञान सेखारींदा आहिनि, लेकिन सेखारींदा थोरी आहिनि, बिग़ैर अर्थ ईअं ई नाम रखे छॾियो अथनि, कुझु बि पतो न आहे। जीअं ज्ञान छा आहे विज्ञान छा आहे। हाणे तव्हां ज्ञान ऐं विज्ञान खे ॼाणंदा आहियो। योग सां थींदी आहे हेल्थ, है न, जंहिंखे विज्ञान चईंदा आहियूं, ऐं ज्ञान सां मिलंदी आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाइबी आहे। ज्ञान आहे जंहिंमें वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाईंदा आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे इहे ॼाणणो आहे, परंतु उहो पढ़ाई आहे हद जी। हिते त तव्हांखे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी बुद्धि में आहे। असां कीअं राज्य वठंदा आहियूं, केतिरो समय ऐं कॾहिं राज्य कंदा आहियूं, कीअं राजधानी मिली हुई, इहे ॻाल्हियूं ॿियो कोई जी बुद्धि में न ईंदियूं आहिनि। बाप ई नॉलेजफुल आहिनि, जो बाबा असांखे हर ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। इहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे त ॾिसो, जो बाबा सम्झाइनि था उन्हनि खे सम्झी करे जीवन में धारण करे पंहिंजो संकल्प भूल कर्म उन अनुसार हलंदासीं त जीअं बाप समान थींदा वेंदासीं। मतिलबु बाबा जीअं सोच थींदी वेंदी, मत संस्कार, है न। त सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। ठहियल ड्रामे खे न ॼाणण जे कारण मनुष्य चई ॾींदा आहिनि फलानो निर्वाण वियो या ज्योति जोत में समायो, है न। ये ड्रामो जो ठहियल आहे
हुनखे न ॼाणण जे कारण चई ॾींदा फलानो निर्वाण वयो या ज्योति जोत में समायो। त ड्रामे खे न ॼाणंदा आहिनि न। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे मनुष्य मात्र हिन सृष्टि चक्कर में ईंदा आहिनि, इन सां कोई बि छुटी न सघंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मनुष्य जी आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। केतिरो वॾो ड्रामा आहे न। मनुष्य जी आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, केॾो वॾो ड्रामा आहे। सभिनि में आत्मा आहे, हुन आत्मा में अविनाशी पार्ट भरियलु आहे। इन्हनि खे चइबो आहे बनी बनाई बन रही, मतिलबु जो पार्ट आहे उहो रिपीट थींदो ई रहंदो आहे। हाणे ड्रामा चईंदा आहिनि त ज़रूरु हुननि जो टाइम बि खपे न, है न। ड्रामे जो बाप सम्झाईंदा आहिनि इहे ड्रामो 5000 वर्ष जो आहे। भक्ति मार्ग जे शास्त्रनि में लिखी छॾियो, ड्रामो 1,00,000 वर्ष जो। ॾिसो कहिड़ी वंडरफुल ॻाल्हि आहे। हिकु आत्मा शरीर छॾे ॿियो वठंदी, पंहिंजो पार्ट वधाईंदी रहंदी आहे। हुनखे पंहिंजे पहिरें पार्ट सां यादि ई न रहंदो आहे। बाक़ी हा, उन्हनि कर्मनि अनुसार हुनखे उहो जीवन में भुगतणो पवंदो आहे, है न। भक्ति मार्ग में शास्त्रनि में 1,00,000 वर्ष लिखी छॾियो अथनि। हिन समय ई जबकि बाबा जी करे सहज राजयोग सिखायो हुई, हिन समय जो ही गायन आहे कि कौरव घोर अंधियारे में आहिनि ऐं असां पांडव रोशनी में आहियूं। उहे माण्हू सम्झंदा आहिनि कि कलयुग में त अचनि 40,000 वर्ष पए आहिनि। दुनिया वारा ईअं सम्झंदा आहिनि, उन्हनि खे पतो ई न पवंदो आहे कि भॻवानु आयो आहे। उहे त सोचंदा आहिनि कलयुग अञा 40,000 वर्ष पियो आहे। हिते त भॻवानु अची वियो, स्वर्ग जी स्थापना बि थी कंप्लीट थियण वारी आहे ऐं अञा ताईं माण्हू अञा कलयुग जो अचण जो इंतज़ारु था करनि या सोचनि था अञा हलंदो वियो। हिन पुराणी दुनिया जो मौत साम्हूं बीठो ई आहे। हिन पुराणी दुनिया जो मौत त साम्हूं बीठो ई आहे। नज़र अचे थो न, साम्हूं बीठो आहे न। हाणे अज्ञान नींद में सुम्ही पिया आहिनि, मौत अची करे साम्हूं बीठो आहे। सभु माण्हू अज्ञान नींद में सुम्ही पिया आहिनि। जॾहिं मौत अची वेंदो न पोइ चईंदा। जॾहिं लड़ाई ॾिसंदा त चईंदा हीअ त महाभारत लड़ाई आहे, ये निशानी आहे। ये रिहर्सल थींदी रहंदी आहे, पोइ हलंदे हलंदे बंदि थी वेंदी। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असांजी पूरी स्थापना थी थोरी आहे। गीता में इहा थोरी आहे कि बाबा सहज राजयोग सिखाए हिते ई राजा जी स्थापना कई। छोकी गीता में कई ॻाल्हियूं आहिनि सच, लेकिन अटे में नमक मिसल। त इहो न आहे हुन में कि बाबा हिते ई राजा जी स्थापना कई राजयोग सिखाए करे। गीता में त लिखायो अथनि कि प्रलय थी हुई। ॾेखारींदा आहिनि सभु मरी विया, बाक़ी 5 पांडव बचिया, उहो बि पहाड़ ते वञी करे गली विया। राजयोग में छा थियो कुझु बि पतो न आहे। बाबा हर हिकु ॻाल्हि सम्झाईंदा रहंदा आहिनि। उहा हद जी ॻाल्हि, हद जी रचना, हद जी ब्रह्मा रचंदा आहिनि। उहा हद जी ॻाल्हि, हद जी रचना, हद जी ब्रह्मा रचंदा आहिनि। पालना बि कंदा आहिनि, बाक़ी प्रलय थोरी कंदा आहिनि, है न। जेका माउ पीउ हूंदा आहिनि उहा हद जी ॻाल्हि, हद जी रचना, पालना कंदा आहिनि, लेकिन प्रलय थोरी कंदा आहिनि। अॼुकल्ह त उहो बि करनि था न, प्रलय न, लेकिन पंहिंजो परिवार जो परिवार ख़तमु था करे छॾनि। स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि, बाबा बि अची करे एडॉप्ट कंदा आहिनि। चईंदा आहिनि मां हिननि में प्रवेश करे ॿारनि खे नॉलेज ॿुधाईंदो आहे, इन्हनि द्वारा ॿारनि खे रचंदो आहे। बाप बि फैमिली, बाप बि आहे, फैमिली बि आहे।
ये ॻाल्हियूं ॾाढी ई गुई आहिनि। ॾाढो गंभीर ॻाल्हियूं आहिनि, मुश्किल कंहिंजी ॿुधी में वेहींदो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि पहिरियों त पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। शरीर ते बि भिन्न भिन्न नाम पईंदा आहिनि। नाम रूप फीचर्स सभु भिन्न भिन्न आहिनि। हिक जा फीचर्स न मिले ॿिए सां। हर हिकु आत्मा जा जन्म जन्मांतर जा पंहिंजा पंहिंजा फीचर्स हूंदा आहिनि। पंहिंजी एक्ट ड्रामा में नूंद थी आहे, इन करे इन्हनि खे ठहियल ड्रामो चइबो। हाणे बेहद जो बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदो। त असां छो न बाप खे यादि कंदासीं? इहा महिनत जी ॻाल्हि आहे न। तव्हां ॿार जॾहिं यादि में वेंदा आहियो त माया जे तूफ़ान ईंदा आहिनि, युद्ध हलंदो आहे न, उन में घबराइणो न आहे। माया घड़ी घड़ी यादि तोड़दी आहे। संकल्प विकल्प अहिड़ा ईंदा जो हिकदमि मथो ख़राबु करे ॾींदा। तव्हां महिनत करो। बाबा सम्झायो आहे न लक्ष्मी नारायण जी कर्मेंद्रियूं वश कीअं थियूं। ये संपूर्ण निर्विकारी हुया। ये शिक्षा इन्हनि खे किथां मिली? हाणे तव्हां ॿारनि खे इहे ठहिण जी शिक्षा मिले थी न कंहिं द्वारा? शिव बाबा ॾियनि था, ब्रह्मा बाबा द्वारा। इन में कोई विकार न हूंदो आहे। हुते रावण राज्य ई न आहे न, इन में कोई विकार न हूंदो आहे। हुते त रावण राज्य ई न आहे। पुठियां रावण राज्य थींदो आहे। रावण छा चीज़ आहे इहे कोई बि ॼाणंदा न आहिनि। ड्रामा अनुसार इहे बि नूंद आहे। ड्रामा जे आदि मध्य अंत खे ई न ॼाणंदा आहिनि, इन करे नीति नीति चईंदा कंदा आहिनि। हाणे तव्हां स्वर्गवासी ठहिण लाइ पुरुषार्थ कंदा आहियो। ये लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया न। इन्हनि जे अॻियां मथो टेकण वारा तमो प्रधान कनिष्ठ पुरुष आहिनि। बाबा चईंदा आहिनि पहिरियों त इहा ॻाल्हि पकी करे वठो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। इन में महिनत आहे। जीअं 8 घंटा सरकारी नौकरी थींदी आहे, हाणे तव्हां बेहद जी सरकार जा मददगार आहियो। तव्हांखे कम से कम 8 घंटा पुरुषार्थ करे यादि में रहणो आहे। इहा अवस्था तव्हांजी अहिड़ी पकी थी वञे जो ॿिए कंहिंजी यादि ई न अचे। बाबा जी यादि में ई शरीर छुटिजी वञे, पोइ उहो विजयमाला जा दाणा ठहींदा। हिकु राजा जी प्रजा केतिरी ढेर हूंदी आहे न, हिते बि प्रजा ठहिणी आहे। तव्हां विजयमाला जा दाणा पूजन लाइक़ु ठाहींदा आहियो न। 16,108 जी माला बि हूंदी आहे, हिकु वॾे बक्से में रहंदी आहे। 8 जी 16 108 जी 8 100 16,000 16,108 थी वई न। त 8 जी माला बि हूंदी आहे, 108 जी माला बि हूंदी आहे, 16,108 जी माला बि हूंदी आहे, है न। त 8 जी माला, 108 जी माला, 16,108 जी माला। तव्हां ॿारनि बाप सां राजयोग सिखी सॼे विश्व खे स्वर्ग ठाहियो आहे। हिन करे तव्हांजी पूजा थींदी आहे। तव्हां ई पूज्य पोइ पुजारी ठहिया। इहे दादा चईंदा आहिनि असां ख़ुदि माला फेरी आहे लक्ष्मी नारायण जे मंदर में। ईअं त रुद्रमाला हुजणी खपे। तव्हां पहिरियों रुद्रमाला पोइ रुंडमाला ठाहींदी आहे। पहिरियों नंबर में आहे रुद्रमाला, जंहिंमें शिव बि आहे। रुंडमाला में शिव किथां खां ईंदा? रुंडमाला त विष्णु जी माला आहे। रुंडमाला त विष्णु जी माला आहे और रुद्रमाला में शिव बाबा भी अची वेंदा आहिनि। त रुद्रमाला पोइ ठहींदी आहे रुंडमाला।
पहिरियों रुद्रमाला, पोइ ठहींदी रुंडमाला न। विष्णु जी माला उते 8 जो राज कंदी हूंदियूं, उन्हनि खे चईंदासीं रुंडमाला। विष्णु जी माला इन ॻाल्हियुनि खे बि कोई सम्झंदो न आहे। हाणे तव्हां चईंदा आहियो शिव बाबा जे गले जा हार ठाहींदा आहियूं, ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे, ब्राह्मणनि जी माला हूंदी ई न आहे। तव्हां जेतिरो यादि में रहंदा आहियो पोइ हुते बि नज़दीक में ई अची करे राज्य कंदा आहिनि। हिते असांखे बाबा खे यादि करिणो आहे, बाबा खे जेतिरो यादि कंदासीं ओतिरे स्वर्ग में असां नज़दीक में ईंदासीं, राज्य कंदासीं। ये पढ़ाई ॿियो कोई जॻह मिली न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे हिन पुराणे शरीर खे छॾे असां स्वर्गवासी ठहींदासीं। सॼो भारत स्वर्गवासी थी वेंदो। इन पर्टिकुलर भारत ई स्वर्ग हुयो न। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे, लाखों वर्ष जी ॻाल्हि न चई सघंदासीं। देवताउनि खे 5000 वर्ष थिया आहिनि। स्वर्ग खे मनुष्य भुलिजी विया आहिनि त ईअं ई चई ॾींदा आहिनि, बाक़ी आहे कुझु न कि लाखों वर्ष कुझु न आहे। एतिरो पुराणो संवत आदि थोरी आहे। आहे ई सूर्यवंशी चंद्रवंशी, पोइ धर्म वारा ॿिया धर्म वारा हूंदा आहिनि। पुराणी चीजूं कम छा ईंदियूं है न, पुराणी चीजूं कम छा ईंदियूं। केतिरो ख़रीद कंदा। पुराणी चीजनि जी वैल्यू ॾाढी हूंदी आहे। सभिनि खां वैल्यूबल आहे शिव बाबा। केतिरा शिवलिंग ठाहींदा आहिनि कि आत्मा एतिरी नंढी बिंदी आहे, ये कंहिंखे बि सम्झी न सघंदा आहिनि कोई बि। अति सूक्ष्म रूप आहे, बाबा ई सम्झंदा आहिनि। एतिरी नंढी बिंदी में एतिरो पार्ट नूंदल हूंदो आहे। ये ड्रामा रिपीट थींदो रहंदो आहे। ये बि वीचार सां अगरि मंथन करो त बि बाबा जी यादि रहे। ये ज्ञान तव्हांखे हुते न हूंदो, ये प्रायलोक थी वेंदो। पोइ तव्हां कोई सहज राजयोग सिखाए कीअं सघंदव। ये सभु भक्ति मार्ग जे लाइ वेही ठाहिया अथनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा द्वारा ब्राह्मण देवता क्षत्रिय 3 धर्मनि जी स्थापना थींदी आहे। ब्राह्मण देवता ब्राह्मण ई फरिश्ता ठहींदा, उहे देवता ठहींदा। ऐं पोइ बाबा क्षत्रिय धर्म जी बि स्थापना कंदा आहिनि। भविष्य नई दुनिया जे लाइ उहो पढ़ाई जो तव्हां पढ़ंदा आहियो उहो सभु हिन जन्म जे लाइ आहे। इन्हनि जी प्रारब्ध तव्हांखे नई दुनिया में मिलणी आहे। ये पढ़ाई हूंदी संगम ते आहे। ये पुरुषोत्तम संगम युग आहे न। मनुष्य खां देवता त ज़रूरु संगम ते ठहिया हूंदा न। बाप ॿारनि खे सभु राज सम्झाईंदा आहिनि है न। मनुष्य खां देवता त असां हाणे संगम ते ई ठहींदासीं न। बाबा ॿारनि खे सभु राज सम्झाईंदा आहिनि। इहे बि बाबा ॼाणंदा आहिनि। तव्हां सॼे ॾींहं में यादि में न रही सघंदव, इम्पॉसिबल आहे। हिन लाइ चार्ट रखो। ॾिसो असां केसि ताईं बाबा जी यादि में रही सघंदा आहियूं। देह जो अभिमान हूंदो त यादि कीअं करे सघंदव। पापनि जो बोझ सिर ते ॾाढो आहे, हिन करे बाबा चईंदा आहिनि यादि में रहो। त्रिमूर्ति जो चित्र पॉकेट में विझी ॾियो, परंतु तव्हां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो। अलफ़ की यादि करण सां बेयादी सभु यादि अची वेंदो।
त कीअं बि करे असांखे बाबा खे यादि करिणो आहे त बाबा जी असांखे युक्तियूं था ॿुधाइनि कि कीअं बाबा खे सदा यादि करो। बैच त सदा लॻो ई रहे, लिटरेचर बि हुजे, कोई बि सुठो आदमी हुजे त हुनखे ॾियणो खपे। सुठो आदमी कॾहिं मुफ़्त में न वठंदो, चओ इन जो छा पैसा, इन जा छा पैसा, चओ इहे ग़रीब खे मुफ़्त आहे, उहो तव्हां खां पुछे त तव्हां चओ इहे ग़रीबनि जे लाइ मुफ़्त आहे, बाक़ी जो जेतिरो ॾे रॉयल्टी हुजणी खपे। तव्हांजी रस्म रिवाज दुनिया खां बिल्कुलु न्यारी आहे। रॉयल आदमी आपे ई कुझु न कुझु ॾेई छॾींदा आहिनि। इहे त असां सभिनि खे ॾींदा आहियूं कल्याण जे लाइ। कोई पढ़ी करे बि तव्हांखे मैसेज पैसा भेजे ॾींदा, है न। कोई पढ़ी करे बि अगरि कंहिंखे ॿाहिरि किथे मिलियो त बि एड्रेस हूंदो त तव्हांखे पैसा मोकिले छॾंदो। ख़र्चो त तव्हां कंदा ई आहियो न। चओ असां पंहिंजे तन मन धन सां भारत जी सेवा में ख़र्च कंदा आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन बेहद जी सरकार खे मदद करण जे लाइ कम से कम 8 घंटा यादि में रहण जो पुरुषार्थ करिणो आहे। यादि में जो माया विघ्न विझंदी आहे उन सां घबराइणो न आहे। ॿियो, हिन पुरुषोत्तम संगम युग ते ईश्वर संप्रदाय जो ठही ईश्वर जे मत ते हलणु। ईश्वर संप्रदाय ठही करे ईश्वर जी मत ते हलणो असांखे। कर्म कंदे बि हिकु बाप जी यादि में रहण जो अभ्यास करणो। वरदाना अंतर्मुक्ता जी गुफ़ा में रहण वारा देह सां न्यारा देही भव। जो पांडवनि जी गुफ़ा ॾेखारींदा आहिनि उहे इहे अंतर्मुक्ता जी गुफ़ायूं आहिनि। जेतिरो जेतिरो देह सां न्यारी आत्मा सम्झंदव, देही रूप में स्थित थियण जी गुफ़ा में रहंदव त ओतिरो दुनिया जे वातावरण सां परे थी वेंदो। जेतिरो देही अभिमानी स्थिति में स्थित रहंदव ओतिरो दुनिया जे वातावरण सां परे थी वेंदो। श्री देही अभिमानी में बाबा बि यादि ईंदो ऐं बाबा जा त वाइब्रेशन वैसे ई सुठा आहिनि त दुनिया बि वाइब्रेशन सां परे थी वेंदासीं। पोइ सोचो जेकी आत्मायूं बि आत्म अभिमानी स्थिति में हूंदियूं हुननि सां बि असांजो लिंक जुटियलु रहंदो बाबा द्वारा। त ईअं करे दुनिया जो बि वायुमंडल शुद्ध करे वठंदासीं। जेतिरो देह सां न्यारो देही रूप में स्थित थियण जी गुफ़ा में रहंदा ओतिरो दुनिया जे वातावरण सां परे थी वेंदा, वातावरण जे प्रभाव में न ईंदा। जीअं गुफ़ा जे अंदरि रहण सां ॿाहिरि जे वातावरण खां परे थी वेंदा आहियूं, ईअं ई अंतर्मुक्ता जी गुफ़ा अर्थात मां आत्मा निराकार बाबा बि निराकार इहे रहण सां सभिनि सां न्यारो ऐं बाप जो प्यारो ठाहे छॾंदा आहिनि। अंतर्मुक्ता जी गुफ़ा बि सभिनि खां न्यारो ऐं बाप जो प्यारो ठाहे छॾंदी आहे। त जो बाप जो प्यारो आहे उहो स्वतः ई सभिनि खां न्यारो थी वेंदो आहे। स्लोगन आहे साधना बीज आहे ऐं साधन हुन जो विस्तार आहे। साधना बीज आहे, साधना द्वारा असांखे साधन मिलंदा आहिनि। विस्तार में साधना खे छुपाए न ॾियणो, विस्तार में मतिलबु साधननि जे विस्तार में ईअं न असां साधना छुपाए ॾियूं।
अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो, अंतर्मुखी ठहो। अंतर्मुखी जी निशानी सदा सागर जे तले में खोए हुए गंभीरता। चेहरे द्वारा आत्मिक स्थिति जा चिन्ह दिखाए मिले। अंतर्मुखता जी निशानी सदा सागर जे तले में खोए हुए गंभीर मूर्त। चेहरे द्वारा आत्मिक स्थिति जे चिन्ह दिखाए मिले। एक और मनन चिंतन करण वारो चेहरो और पोइ रमणीक अर्थात मुस्कुराईंदो वो चेहरो। ॿई ही लक्षण सूरत में प्रत्यक्ष हूंदा। कंहिंजे? अंतर्मुखी जी हूंदा। अंतर्मुखी सदा हर्षित मुख दिखाई में ॾींदा। शिव जी उहा माया खे न अंतर्मुखी जे अंदरि कहिड़ा लक्षण नज़र ईंदा? लक्षण सूरत सां प्रत्यक्ष थींदा। हिकु त मनन चिंतन वारो चेहरो हूंदो ऐं रमणीक अर्थात मुस्कुराईंदो वो चेहरो। ॿई ॾेखारे में ॾींदा। अंतर्मुखी सदा हर्षित मुख ॾेखारे में ॾींदा। छोजी माया जो सामनो करणु समाप्त थी वेंदो। न माया जो सामनो करणु समाप्त थी वेंदो त सदा मनन चिंतन में रहंदा, हर्षित मुख रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।